सुर संगीत सां गॾु मां आहियां अवांजी मेज़बान आफ़ता बलोच। सुर संगीत जे हिन प्रोग्राम में अव्हां सभिनीनि खे भलीकार। मुंहिंजा यार मिठा मुखां थी न परे, मुंहिंजा यार मिठा। ईद जो ॾिहाड़ो आहे सुर संगीत जी तरफ़ खां। सिंधी मौसीक़ी जे अंदरि अहिड़ो आवाज़ जेको आउं पाण ॻोल्हियां पई, जेको मुंहिंजी सॉल खे ऐं मुंहिंजे कननि खे ख़ुशि करे। देन जॾहिं मां रूना लैला जी खे ॿुधो, देन आई डिसाइडेड घणो जेको आहे सो रॉक म्यूज़िक घणो ॿुधो आहे। छा डिफरेंस महसूस थींदो आहे? नंढपण में बि तव्हांजी ईद यकीनन गुज़री हूंदी, वरी हाणे तव्हां इन एज में अची विया आहियो माशाल्लाह। मुंहिंजी तरफ़ खां आवाज़ जी सॼी सथ जी तरफ़ खां तव्हां सभिनी ॾिसण वारनि खे ईद जूं लख सारियूं खोड़ सारियूं वाधायूं।